बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों आऊं शाहिद अली खोसो। दोस्तों असां पंहिंजे अलियाबाद जे पाणी जे मसइले लाइ कुझु पोस्टिंग कई। फिरोनियत एतिरी आहे त सरदारनि पीरनि भोतारनि मीरनि असांखे सॼो जामशोरो ज़िलो जेको आहे पाणी जे किल्लत में हले पियो ऐं सॼो जामशोरे जो ज़िलो असांजो पाणी जो जेको दरिया आहे उहो कपर ते आहे। किथां 10 किलोमीटर दरिया खां परे आहे, को ॻोठ को 2 किलोमीटर परे आहे, को 5 किलोमीटर परे आहे, को किथां परे आहे, को केतिरो परे आहे। लेकिन असांखे पाणी लाइ तड़पायो पियो वञे। हितां हैदराबाद मां लाइन थी वञे मिठी शहर जेको 700-800 किलोमीटर परे आहे। मिठी शहर ऐं पाण घुमी आयो आहियां, उते पाणी वाटर सप्लाई जो हले थो। हैदराबाद खां लाइन वञे थी, हैदराबाद खां लाइन थी वञे, लेकिन असांजी बदकिस्मती असांजे जामशोरे मां हर ॻोठ खां 5-6 किलोमीटर दरिया परे आहे। हर ॻोठ में पाणी जी किल्लत आहे। तक़रीबन 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु में मूमिननि जेको आहे धरणो हयो लकी शाह सदर में, रोड बंदि कयूं हुन पाणी जी किल्लत जे वजह सां। अवामी एहतियात जामशोरो ज़िले जे अंदरि क़दीमी ॻोठ पेटारो कॉलेज में अॼु ॻोठ जे मोज़ज़ शख़्सियतनि हाजी नवाज़ ख़ासकेली जे अॻवानी में सैयद समा खोसा थेबा ऐं मीरजत कोरी पूरे अवाम पंहिंजी मदद पाण तहद हिम्मत करे दरिया मां सफ़ाई करे वाटर सप्लाई जे तलाउनि में पाणी पूरे ॻोठ में हलायो। अच्छा दोस्तों, हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ वारनि जो चवणु हो त अगरि दरिया तलाउ में पाणी हूंदो बि आहे त असांखे महीने में 1 चकर पाणी ॾींदा आहिनि, ॾियणी वहिणी। ऐं ॿिए तरफ़ सभिनि ॻोठ वारनि ऐं राज जे मोज़ज़ शख़्सियतनि हाजी नवाज़ ख़ासकेली साहब चयो त अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त दरिया में बि पाणी मौजूदु आहे ऐं वाटर सप्लाई बि पाणी मां भरियो पियो आहे। उन बावजूद वाटर सप्लाई स्कीम खे हलाईंदड़ शहनवाज़ समूह सिर्फ़ु पंहिंजे पाड़े में पाणी हलाए थो ऐं सॼे ॻोठ में महीने में 1 दफ़ो पाणी हले थो, उहो बि महीने जे आख़िरी टाइम ते शायदि बिल जो चकर हूंदो। ऐं शहनवाज़ समूह साहब ज़ाहिर आहे हूंदो को पके माण्हू जो कंहिं वॾेरे जो माण्हू हूंदो, बंगले मां ऑर्डर थियल हूंदो, साहब जी मर्ज़ी आहे पाणी हलाए न हलाए। हर महीने यूसी जी बजट ईंदी आहे। यूसी जी बजट मां ई इहो सफ़ाई जो कमु थी सघे थो, मज़ूरी जा पैसा पे थी सघनि था, लेकिन न असांजो यूसी जो बजट सिर्फ़ु पेटनि में थो वञे, ज़ाहिर किथे बि कोन थो थिए। असांजा चेयरमैन असांजा वाइस चेयरमैन सुता पिया आहिनि, असांजो अवाम सिर्फ़ु भुट्टो करे करे वोट ॾींदो आहे। असांजो अवाम सुतो पियो आहे। असां सिंधी क़ौम कॾहिं सुजाॻ थींदासीं अलाए ख़बर न आहे। हिन दोस्त वीचारे जेको पंहिंजो वीडियो मोकिलियो आहे, हिननि पंहिंजो महिनत पाण करे पंहिंजो सफ़ाई पाण दरिया ते कनि पिया। तव्हां वीडियो में ॾिसी सघो था, पाण सफ़ाई कनि पिया। हालांकि इहा सफ़ाई त यूसी जे बजट मां बि थी सघे थी। तव्हां 2-3 मज़ूर बीहारियो यूसी बजट मां, घणो हूंदो 10-15 हज़ार मज़ूरनि जो ख़र्चु ईंदो, लेकिन छो ॾियनि उहो 10-15 हज़ार बि छो ॾियनि? उहो बि चेयरमैन पंहिंजे गाॾियुनि में पेट्रोल विझनि। आख़िर पोइ यूसी चेयरमैन कहिड़े कम जा आहिनि? पोइ बजट कहिड़े कम जो आहे? न सफ़ाई जो कमु थो थिए, न सुथराई जो कमु थो थिए, न असांखे को स्कीम थो मिले, न को नालियुनि जो स्कीम मिलियो आहे, न को सोलर प्लेट वग़ैरह पखा वग़ैरह। हर यूसी में असां हींअर पोस्टिंग ॾिसूं पिया फेसबुक ते, 24 कलाक ऑनलाइन वेठा आहियूं, पोस्टिंग ॾिसूं पिया, किथे सोलर पखा पिया मिलनि त किथे सिलाई मशीनूं पिया मिलनि, किथे वरी छा पियो मिले, किथे वरी छा पियो मिले। असां वटि हीअ हालति आहे जो वाटर सप्लाई जी सफ़ाई लाइ मज़ूर असां अलियाबाद असां ॻोठ वारा पाण अचूं, उहो बि यूसी चेयरमैन नथो ॾे। अगरि जे उहे बि नथा ॾेई सघनि त पोइ हीअ इलेक्शन छाजी आहे? पोइ छा लाइ था जेको आहे अची हणा 7.5 लख रुपया बजट पहिरीं हुयो, हाणे 12.5 लख रुपया बजट आहे। इहो बजट केॾांहुं वियो आहे? छा उहे अकाउंट में पिया आहिनि? उहे त असांखे त को बि ज़ाहिर कोन थो थिए, का बि शइ ज़ाहिर कोन थो थिए। ऐं पेटारे जो जेको आहे काउंसलर वग़ैरह सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, उहे चवंदा असांखे पघारूं नथा मिलनि। अगरि तव्हां पघारूं नथा पे करे सघो, अगरि तव्हां जेको आहे सफ़ाइयूं नथा करे सघो, तव्हां कोई स्कीम नथा ॾेई सघो, तव्हां सोलर प्लेटूं नथा ॾेई सघो, पखा नथा ॾेई सघो, सिलाई मशीनूं नथा ॾेई सघो, त पोइ इहे पैसा तव्हां खणो छो था? इस्तीफ़ा ॾेई कोन था वञो? घर वञी नथा वेही रहो सुकून सां? फर्ज़ु कोन अथव इहे फिरनी कुतनि ते वेही जेको आहे न पाण खे पढ़ाइणु? भले अवाम ताईं पहुचे। ऐं आउं अर्ज़ु थो कयां मलिक असद सिकंदर साहब खे, असांजो MNA मलिक असद सिकंदर साहब खे, असांजे MP डॉक्टर शोरो साहब खे, ऐं असांजे CM सिंध जाम खे त साईं किथे आहियो? तव्हां किथे घुमायो? ज़ुल्म पिया थियनि जिते किथे, कोटड़ी खां वठी तव्हां शुरू थियो सन ताईं
सेवण ताईं पाणी जी किलत लॻी पई आहे, हर माण्हू जी पोस्टिंग पई अचे। तव्हां किथे घुमायो, तव्हां ज़ाहिद थियो। तव्हांजी जेको आहे ग़ैर हाज़िरी, इहो जेको आहे अवाम बसि बुख पियो मरे, वॾेरा पेट पिया भरनि। अस्सलाम वालेकुम।